अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु ब्रेकिंग न्यूज़ खणी आया आहियूं त हमेशह यादि रखंदो आहियां त वाक़ा करणु मूं वटि ॿुधणु कमु भरोस जो। अॼु जी ब्रेकिंग न्यूज़ इहा आहे त मिसरवली जे क़ब्रिस्तान में कुतनि जा धण हलणु लॻा। मिसरवली जे अब्दुल्ला फ़कीर क़ब्रिस्तान जे भरिसां पोल्ट्री फार्म हुअण जे करे रोलूं छितनि कुतनि क़ब्रिस्तान खे पंहिंजो घर बणाए छॾियो। क़ब्रिस्तान में वेठल रोलू छितनि कुतनि क़ब्रिस्तान खे खोटे मिसारे छॾियो ऐं क़ब्रुनि ते रखियल पाक नालनि मथां गंद करण लॻा। क़ब्रिस्तान ते पंहिंजे प्यारनि ते चार कुर पढ़ण वेंदड़ ते बि कुता हमलो करण लॻा ऐं रोड तां गुज़रंदड़ माण्हुनि ते बि कुता हमलो करण लॻा। हितां जे रहावसियुनि जो डीसी टंडो लायार, टीएमओ झंडोमरी, एसी झंडोमरी ऐं यूसी सेक्रेटरी मिसण खां पुरज़ोर मुतालबो आहे त क़ब्रिस्तान भरिसां पोल्ट्री फार्म खे हटाए क़ब्रिस्तान में मौजूदु छितनि रोलू कुतनि खे मारायो वञे जी जानी नुक़सान खां बची सघिजे। जी नाज़रीन, वाक़ा करणु मूं वटि ॿुधणु कमु बरोज़ जो। हिन ब्रेकिंग न्यूज़ सां गॾु हाणे असांखे इजाज़त ॾींदा। ईंदड़ ब्रेकिंग न्यूज़ ताईं अल्लाह निगहबान।